अस्सलाम वालेकुम। मुमताज़ मोलाई जो जेको गानो आयो आहे सॉफ्टवेयर तो जो अपडेट कंदासीं, यकीनन तव्हां उहो गानो ॻोल्हींदे ॻोल्हींदे मुंहिंजी हिन वीडियो ते पुॻा आहियो। तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो, पोइ वञिजो इहो गानो वञी ॿुधिजो। जेका बि नओं कलाम मोलाई जो ॻोल्हण आया आहिनि, सॉफ्टवेयर तुंहिंजो अपडेट कंदासीं। दोस्तो, कॾहिं तव्हां सोचो आहे मुमताज़ मोलाई हुजे या कहिड़ो बि सिंध जो फ़नकार हुजे, उहो सदाईं कॉपी छो कंदा आहिनि? हाणे इहो गानो तव्हांखे ख़बर हूंदी कंहिंजी कॉपी आहे, इंडिया जी कॉपी आहे। साड़ी के फॉल सां स्क्रैच किया रे, शाहिद कपूर जी राजकुमार फिल्म जो गानो आहे। राजकुमार जो उन फिल्म जो गानो अॼु कॉपी कयो आहे मोलाई, ऐं उहा 2014 जी फिल्म आयल आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हर इलाइक़े जा फ़नकार हूंदा आहिनि, बलूचिस्तान जा फ़नकार आहिनि, पंजाब जा फ़नकार आहिनि, उहे पंहिंजो धुना ठाहींदा आहिनि। असांजा सिंधी फ़नकार छो कॉपी कंदा आहिनि? आख़िर छाजे करे? जलाल चांडियो एॾो वॾो फ़नकार हुयो, हुन बि इंडिया जी कॉपी कई। शमन मिराली बि कॉपी कई। शमन मिराली कुझु पंहिंजा गीत ॻाया, पंहिंजी धुन जा पंहिंजा गीत ठाही, जंहिंमें वरी इंडिया बि हमन जी कॉपी कई आहे कुझु हिकु ॿ गीतनि में। लेकिन मौलाई त को पंहिंजो गीत न आहे, पंहिंजी धुन न आहे ठाही, रुॻो इंडिया जी कॉपी, रुॻो बसि कॉपी ते कमु हलाए थो। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त यार इहो कॉपी वारो सिस्टम बंदि छो नथो थिए? हीउ पंहिंजो सिंधी कल्चर ते पंहिंजो म्यूज़िक ठाहिनि, पंहिंजी धुना ठाहिनि। हीअ म्यूज़िक कॉपी, धुन कॉपी, लफ़्ज़ बि कॉपी करे ॻाईंदा आहिनि। ऐं ख़ासि करे असांजो इहो मुमताज़ मोलाई। हाणे तव्हां इहो ॿुधो नी, सॼो गानो कॉपी। इन खां पहिरियों जेको गानो आयो हुयो कराची वारो, उहो कॉपी। मतिलबु कोई अहिड़ो गानो न आहे मोलाई जो जेको कॉपी न थियलु हुजे। यार उन ते दाद वसूल करणु शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। पंहिंजी धुन ठाहियो न, जॾहिं पंहिंजी धुन में मज़ो ई पंहिंजो आहे। ऐं हिकिड़ो कलाम मां ॿुधो हुयो, जेको इहो मशहूरु कलाम सिंध जो शेरो आहे। वरी मां ॿ टे ॾींहं खां पोइ हाणे नूरजान जो हिकिड़ो पुराणो गानो ॿुधो आहे, उहो बि उनजी कॉपी। मशहूरु शेरो आहे जेको हो थो मोर थो टिले राणा, मोर थो टिले राणा, इहो वरी नूरजान जे पुराणे गाने जी कॉपी थियल आहे। मां अॻे ई सम्झो हीउ सिंध जो हिकिड़ो सकाफ़ती गीत आहे, इहो कॉपी न हूंदो। पर उहो बि मां ॾिठो नेठि, उहो बि नूरजान, मैडम नूरजान जी कॉपी निकितो आहे उहो गानो बि। यार सलाम आहे असां जिन फ़नकारनि खे। हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, हाणे को बि गानो कॉपी कर न, उहो मिंट पकड़िजी थो पवे। अॻे कंहिंखे ख़बर न पवंदी, सादो दौरु हुयो, तॾहिं उन्हनि गाना ॻाया। हाणे वारा फ़नकार त ख़्यालु करनि न, हाणे वारा त पंहिंजी धुन ठाहिनि। मुमताज़ मोलाई बंगाली गाननि जी बि कॉपी करे थो। हम सिंध में रहने वाले सिंधी, इहो बंगाली गाननि जी कॉपी थियल आहे। काफ़ी अहिड़ा गाना मोलाई ॻाया आहिनि जेका बंगाली गाननि जी कॉपी थियल आहिनि। ऐं यार इहो अजीब ॻाल्हि आहे न, ईअं न करणु घुरिजे। छाजे करे असां हाणे जेको मतिलबु सिंधी गाना ॿुधंदा आहियूं, पहिरियों ई झटि असांजो ख़्यालु काॾे वेंदो आहे उन कॉपी वारे गाने ते। चवंदा आहियूं यार हीअ फलाणे गाने जी धुन चोरी थियल आहे। हिन दौर में, सोशल मीडिया जे दौर में, बाबा गानो मिंट पकड़िजी थो पवे। पंहिंजी धुन ठाहे माण्हू पंहिंजे कल्चर ते फोक म्यूज़िक ॻाए, पंहिंजो म्यूज़िक ठाहे, पंहिंजी धुन ठाहे, रुॻो कॉपी ते कमु न आहे हलंदो। ऐं हिन दौर में त सफ़ा न, उन फ़नकार जी एतिरी इज़त बि न हूंदी आहे जेको सदाईं कॉपी करे ॻाए। सदाईं अॻे इंडिया बि कॉपी कंदो नूरजान जा गाना, राहत फ़तेह अली खान जा, हाणे उन्हनि बि छॾे ॾिना आहिनि। छो त अॻे को पकिड़े न सघंदो, सोशल मीडिया दौरु न हुयो, सादा माण्हू हुया, कंहिंखे कहिड़ी ख़बर, को पकिड़े बि सही उहो अॻे चई न सघंदो। मीडिया जो दौरु न हुयो, ॻाल्हि कीअं अॻिते पुॼे। हाणे हिकिड़ी वीडियो सॼी दुनिया में फैलिजी थी वञे, माण्हू पकिड़े थो वठे ऐं उहो को उनजे ख़िलाफ़ु बयानु थो ॾिए, सॼी दुनिया में हलियो थो वञे। ऐं असांजे मोलाई अलाह माफ़ी ॾे। वरी जेका ॿुधण वारा आहिनि जा प्रस्तार आहिनि, उहे त सफ़ा बेवकूफ़ आहिनि। वरी कमेंट मां वञी पढ़िया उन गाने जे हेठां जेका सॉफ्टवेयर अपडेट कंदासीं, रुॻो लिखियो पियो आहे वाह मोलाई वाह, वाह उस्ताद वाह, जियो उस्ताद, फलाण टीर मटीर। शर्म अचणु घुरिजे उन्हनि खे बि जेको वरी अहिड़ा कमेंट वञी करनि था। उते इहो बि लिखो बाबा हीअ कॉपी आहे, हीअ गानो कॉपी तव्हां कयो आहे, उस्ताद कॉपी करणु छॾे ॾियो। ऐं पहिरियों ॿ टे ॾींहं गानो आयो जेको चए पियो सॼो ॾींहुं किथे पियो हूंदो आहे, उताक ते पियो हूंदो आहे, इहो बि इंडिया जी गाने जी कॉपी आहे। इश्क न करना, इश्क न करना, उन जी कॉपी। अलाह माफ़ी ॾे। अगरि वीडियो सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कजो। शायदि को सो बि लव यूट्यूब चैनल खे। महिरबानियूं।